जा आशको क़ौमी तहरीक जा लीडरो अॻुवाणो ऐं हिन सकरन शहर जा बाशऊर ऐं बाग़ैरत माण्हू सोशल वर्करो सहाफ़ियो सभिनि खे जीअं सिंधी पोरियत आवाम अॼोको ई एहतजाज 5 माण्हू माना निधड़का करे ईअं मारिया था वञनि एहसास ॾियारियो थो वञे त तव्हां सिंधी माण्हू ग़ुलाम आहियो। कल को ॾींहुं आहे हिननि जा कोर कमांडर साड़ींदड़ हिननि जा JHQ साड़ींदड़ उन्हनि ते हमला कंदड़ उन्हनि खे जेॾी महिल गिरफ़्तार करण वञनि पिया उन्हनि जे मथां पेट्रोल बम हया विया। उते हिकिड़ो माण्हू असां न ॾिठो आहे मीडिया ते त रेंजर्स या आर्मी हिकिड़ो माण्हू मारियो हुजे। हिते एतिरा केतिरा हथियार बंद हुआ माड़ी जलबाणी ते केतिरी जलबाणियुनि जी फोर्स बीठल हुई जो हिते रेंजर्स ऐं पुलिस लहण शर्त अंधाधुंध फायरिंग पई करे। एतिरो ज़ुल्म एतिरो जबर एतिरो ॾाढ ही असांखे मुसलसल नोट पिया कराइनि त तव्हां जेके माण्हू आहियो उहे ग़ुलाम आहियो असांजा असां हाकिम आहियूं असां जीअं चाहींदासीं ईअं कंदासीं। असांजा माण्हू ई खयो वञनि गुम कयो छॾनि उन्हनि खे टार्चर सेलनि में बंदि कयो छॾनि असांजा माण्हू खणी उन्हनि जे मथां ड्रिल मशीननि जा सोरा करे इहे असांखे लाश ॾियनि इहे असांजे ॻोठनि ते हमला कनि इहे असांजे नंगनि ते हमला कनि इहे असांजे दंगनि ते हमला कनि। हाणे हिननि खे ॿुधाइण था चाहियूं इहो दौर कोन थो छो जो 1983 में जो दौर बि तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हिननि सिंधी माण्हुनि उन टाइम मज़ाहिमत कई तव्हांजी हिन तोपनि तव्हांजी हिननि चीतरनि खां कोन ॾिना उन्हनि खे बि उन्हनि सीनो सुपर करे ॾिनो तो ज़ालिमो। अॼु 2023 जी सिंध आहे अॼु त असांजो जेको बचो आहे उहो तयारु आहे पंहिंजो सीनो सुपर कयो बीठो आहे ती तव्हांजूं तोपूं ही तव्हांजूं ट्रेनूं हे क्रेनूं खणी अचो हींअर हिते छो नथा अचो असां वेठा आहियूं असां पंहिंजा लाश खणी आया आहियूं इन्हनि सां गॾु असांखे शहीद कयो असांखे क़तल कयो असां पंहिंजूं जानूं ॾियण आया आहियूं असां हिननि जा वारिस आहियूं असां हिननि जा धणी आहियूं। तव्हां किथे आहियो गद्दारो तव्हां कल शिकस्त खाई भॻा आहियो जंग में शिकस्त इहा हूंदी आहे जेको माण्हू हथियार फिटा करे भॼी वञे असांजो माण्हू हथियार फिटा न कया आहिनि न को भॻो आहे उन लाश पंहिंजा खया आहिनि कुलनि ते तव्हां सां मुंहुं ॾोटकायो आहे तव्हांजे अॻियां बीठा आहिनि तव्हांजा रोड रस्ता बंदि कयो बीठा आहिनि अचो हिन मैदान ते असां वेठा आहियूं पर तव्हां भॼी आयो तव्हां पंहिंजी शिकस्त तस्लीम कई आहे छाजे लाइ छो जो तव्हां पघारदार आहियो पर ही सिंध जा आशिक हिन सिंध जे इश्क में वेठा आहिनि हिननि खे ख़बर आहे असांजूं जानियूं हिन सिंध जे मथां निछावर आहिनि असां पंहिंजूं जानियुनि खां वधीक हिन सिंध खे सम्झूं था हिननि मारूड़नि खे सम्झूं था हिननि धरती धड़ियुनि खे सम्झूं था ऐं तव्हांजा माण्हू जेॾी महिल मैदान मल्हाइण जो टाइम ईंदो आहे इहो चवंदा आहिनि हम 20,000 30,000 वाले तनख़्वाह वाले हम नहीं मरेंगे पर ही चवंदा आहिनि असां सिंध जा आशिक आहियूं असां मरंदासीं या मारींदासीं पर असां कंहिं सूरत में इहे पंहिंजा लाश निधड़का कोन कंदासीं। अॼु असां हिते वेही इहा घुर था कयूं त SP नवाब शाह हैदर रज़ा तूं जवाबदार आहीं असांजे 5 खूननि जो DG रेंजर्स तूं जवाबदार आहीं असांजे 5 खूननि जो असांखे जवाब ॾियो असांखां केस वठो उहे माण्हू गिरफ़्तार करायो छो जो हेठि जेके माण्हू आहे उहे तव्हांजा शूटर हुआ पर मेन जेको असांजो जवाबदार आहे उहो आहे हद जो SP ऐं उन ज़िले जो रेंजर्स जो कमांडर उनखे असां कंहिं बि सूरत में न छॾींदासीं छो जो उहे मेन माण्हू आहिनि उहे इशारो ॾींदड़ आहिनि उहे ऑर्डर जारी कंदड़ आहिनि त हिननि माण्हुनि खे तव्हां मारे छॾियो कुचले सो असां अॼु हिते ॿुधाइण था चाहियूं असां हिननि सिंधी माण्हुनि जा वारिस आहियूं
छाजे लाइ वारिस आहियूं छो जो असां हिन धरती सां मोहबत कंदा आहियूं हिन सिंध सां मोहबत कंदा आहियूं हिन सिंध खे पंहिंजी माउ सम्झंदा आहियूं इन जे करे असां हिन सिंध ते रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजो भाउ तस्लीम कंदा आहियूं उन्हनि खे पंहिंजो भाउ मञंदा आहियूं उहे माण्हू असांजा वोटर न आहिनि असांजा कुझु बि न आहिनि पर असां इन जे करे त हिन धरती जा पुट आहिनि असांजा भाउ आहिनि उन्हनि खे चूंडी लॻंदी ईज़ा थींदो असांखे तकलीफ़ ईंदी आहे असां रोडनि ते निकिरी ईंदा आहियूं ईअं ई असांखे हीअ तकलीफ़ पई थिए असांजो रक्त जेको आहे उहो टचके पियो त हीउ ज़ुल्म छो असां सां पियो थिए असांजे ॿारनि सां छो थो थिए असांजी नियाणियुनि सां छो थो थिए इन जे लाइ अॼु असां हिते ही पंहिंजा लाश रखी वेठा आहियूं त SP नवाब शाह ऐं कमांडर रेंजर्स DG रेंजर्स ते फौरी तौर ते FIR कटे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे जेकॾहिं तव्हां वटि जमहूरियत आहे जेकॾहिं ॾाढ ऐं जबर आहे त पोइ मज़ाहिमत थींदी मज़ाहिमत में असां सभु वेठा आहियूं असांखे तव्हां मारे हलिया वञो असांखे पंहिंजो उहे मौत क़बूल आहे पर असां इन कंहिं सूरत में पोइ हटण वारा न आहियूं सिंध ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद